जी नाज़रीन, हिते लाड़ में तूरे जा लाबारा शुरू थी विया आहिनि। ही हारी आहिनि जेके लाबारो करे रहिया आहिनि ऐं तूरे सां गॾु लुसण बि आहे। छो त हिते जेको सो माना हिते जा ज़मीनदार या हारी तूरियूं बि छटींदा आहिनि, लुसण बि छटींदा आहिनि। छो पाणी जी शार्टेज जे करे पोइ तूरे खां पोइ वरी लुसण जो ॿिज बि रखंदा आहिनि। ऐं तूरियूं आहे छिटो छिटो आहे, छाकाणि त पाणी जी सूरत हाल हिते तमामु घणी ख़राबु आहे। फुलेली जे वाहन ते शाखनि ते पाणी आहे कोन को। ऐं हारी आहिनि हे जेके से तूरी जो लाबारो करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसो पिया मुंहिंजे पस मंज़र में बाक़ाइदे लाबारो हले पियो हारियुनि जो। हाणे हिननि सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐसे तूरिया लाबारो तो तूरिया ये छिड़े तो पानी मिलो कोन, ना भाण मिलो ना कुछ, सब छेड़ दे मतलब लुसण पाए वरी बिजला रखण इरादो पानी आयो कोन। खर्च जाम जे भाण मांगो है वठी कोन सकूं, सब पानी सब खोट लगी पई है। पर ये छिड़ो छिड़ो थियो है दाणो दाणो बस एकड़ में 1.5 मण ते मण ते वरी अगे रेट कोन तो मिले असांखे बस इन हिसाब सां पानी मिले कोन। ठुप पानी खोटाई वडी लगी पई है। तूरिया छिड़ो थियो ना भाण ना कुछ, इन में भाण मांगो तो वठी कोन सकूं। सही। अच्छा जो हिन में वरी मजूरी भी खपंदी न तव्हांखे? हाँ मजूरी मांगी भाई ये छिड़े इन में मजूरी छा छुटे इन सां ना मजूरी ना कुछ अॻियां मजूरी भी ज़मीनदार कीअं ॾेई सघे। महांगाई लगी पई आहे। ॿियो छिड़े में हाणे छा मजूरी छुटे, मजूरी अॻियां मिले भी कोन थी। जेका पानी वाणी मिले मजूरी वधे अॻियां ना पानी ना कुछ, भाण मांग लॻा ज़मीनदार मजूरी किथां त वधाइनि इन हिसाब सां। हर शइ महांगाई लगी पई आहे। ना अॻियां रेट ते हर शइ आबादी अॻियां ज़मीनदार मजूरी पियो वधाइनि। रेट आहे नी कोन, ना पानी खोटाई लगी पई आहे, भाण मांगो आहे, इन सां मजूरी वधे कोन थी। असां वटि पानी जी वॾी तमामु घणी तादाद में खोट थी वई आहे। इन ई करे असांजो फसल तूरियो कणकूं हर शइ माना तबाह थी रहियूं आहिनि ऐं तूरियो टांगो टांगो थी रहियो आहे। उन खां पोइ पाणी जी लप न आहे। हिकिड़ी त वॾी में वॾी ॻाल्हि इहा आहे त भाण तमामु महांगो चोट चढ़ी वियो आहे। इन करे हाणे इहा त माना माण्हू वठे पियो, माना ज़मीनदारी जे वस जी ॻाल्हि न रही आहे। ऐं आबादी तमामु माना भाण न हुअण जी महांगाई जे सबब जे करे तमामु पोइ ते लेटाई में थी विया आहियूं। तूरियो असांजो इहो छिॾो छिॾो आहे। उन खां पोइ पाणी न मिलण करे माना आबादी पोइ ते आहे। तूरे खां पोइ वरी इहो लुसण तव्हां ॾिसो पिया, इहो ई जेको आहे त माना इन जो बि हर शइ जो रेट बि न आहे। कंहिं बि शइ जो माना हिकिड़ो असांखे रेट न मिली सघियो आहे। ऐं महांगाई वारे करे हिसाब सां इन करे ज़मीनदार पोइ माना कुझु कोन थो करे सघे ऐं न भाण वठी थो सघे, न को मज़दूर जी मज़ूरी थो ॾेई सघे। माना मतिलबु इहो तव्हांजे चवण जो मक़सदु छा आहे त भाण बि कोन्हे पाणी बि कोन्हे, ॿई शयूं? असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त वॾे में वॾी शइ हिकिड़ी पाणी हूंदी आहे, ॿियो भाण हूंदो आहे। उहे त ॿई शयूं माना न मालूम थी वियूं आहिनि ऐं इहो असांजे हाणे वस खां ॻाल्हि चढ़ंदी थी वञे। इन करे ज़मीनदारनि अफ़सरनि खे गुज़ारिश था करियूं त कुझु भाण जो रेट घटि रहियो वञे त असां ग़रीब पंहिंजो जान अॻिते हलाए सघूं। अच्छा पाणी जे लाइ छा जो कहिड़ो मुतालबो आहे? पाणी जे लाइ मुताबिलो इहो आहे त 6 महीनो थियो आहे, अञा माना असांखे पाणी जो फुड़ो बि नसीब न आहे थियो। इन करे असांजो आबादी ही बनी कहिड़े वाह ते आहे? ही बनी वाह हिकु 9 माणक वाह ते आहे। ही किथां थो निकिरे? 9 माणक फुलेली। फुलेली में जा माना फुलेली ते पाणी जी सूरत हाल तमामु कीअं आहे तव्हांखे? पाणी 5-6 महीनो अञा माना फुड़ो ई कोन आयो आहे। अच्छा जी हा जी नाज़रीन, तव्हां हिते जेके लाबारो कंदड़ तूरी जो
जेके असां सिरें जो फसल विझंदा आहियूं उनजो लाभारो कंदड़ हारियुनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त पाणी न हुजण जे करे ऐं फसल तमामु जेको सो माना छिॾो थियो आहे ऐं उनजे करे ई हिननि जो चवणु आहे त ही जेको सो माना फसल एकड़ मां मण ॾेढ लहंदो ऐं छाकाणि त पाणी बि कोन हो भाण बि कोन हो ऐं उनजे करे सूरत हाल तमामु घणी हिते लाड़ में ख़राबु आहे, ख़ासि करे फुलेली जे वाहन ऐं शाखनि ते पाणी जी शदीद खोट आहे। जेको आहे नओं माणक वाह आहे, नसीर वाह आहे, सुल्तानी वाह आहे, एहसान वाह आहे, लुंडो वाह आहे ऐं जेके ॿियूं शाखूं आहिनि ऐं उन्हनि ते पाणी जी तमामु घणी शार्टेज आहे, खोट आहे। उनजे करे हिते जे आबादगारनि खे शदीद नुक़सानु थी रहियो आहे ऐं ही अॼु जे व्लॉग्स ठाहिण जो मक़सदु इहो आहे त हिते असां हारियुनि ऐं आबादगारनि सां तमामु घणी नाइंसाफ़ी थी रही आहे ऐं पाणी न हुजण जे करे असांजो इहे ॿनियूं ऐं असांजा इहे सरसब्ज़ खेत हाणे ऋण में तब्दील थी रहिया आहिनि ऐं अॻु में ई खोड़ सारियूं ॿनियूं ऋण में तब्दील थी वियल आहिनि ऐं अञा जेके रहियल कयल ॿनियूं आहिनि उहे ऋण में तब्दील थी रहियूं आहिनि ऐं पाणी जेके से बासर माण्हू जेके से मथे पी था वञनि ऐं कोटड़ी बैराज ते पाणी जी सूरत हाल तमामु ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे। तव्हांजो साथ सलामत ऐं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा रहो ऐं गॾु रहंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में। साथ सलामत, महिरबानी।